मुझे दोस्तों अॼु तव्हां सां फराज़ बुगे जो लिखियल सिंधीअ में आर्टिकल तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। इन जो फीडबैक ऐं उन जी जेका माना ऐं मफ़हूम जेको तव्हांखे सम्झ में आयो उन जो फीडबैक ज़रूरु ॾींदा, जंहिंजो उनवान आहे सही क़िस्म जी तालीम। अचो त हिन ॻाल्हि जो जाइज़ो वठूं त असां स्कूलनि में कीअं पढ़ंदा आहियूं ऐं इन जा असर असां ते कहिड़ा पवंदा। प्राइमरी खां मैट्रिक ताईं पढ़ाई जो लॻभॻि साॻियो ई तरीक़ो रहियो आहे। सबक़ु सम्झण जो मतिलबु अक्सर इहो ई हूंदो आहे त सबक़ु यादि हुजे। सबक़ु कचो अथसि जो मतिलबु इहो हो त शागिर्द सही पढ़ी नथो सघे। इहो सिलसिलो थोरे घणे मटा सटा सां घणे भाङे सॼो साल हलंदो हो। जे इहो सम्झिजे त असांजे उस्तादनि खे पढ़ाईअ जो इहो तरीक़ो किथां हथु आयो त पहिरां वञी पुराणनि मज़हबनि जी तालीम सां मिलनि था। तक़रीबन सभिनी मज़हबनि में साॻियो सबक़ु बार बार दोहिरायो वेंदो आहे ऐं मज़हबनि में मोतबर बि उनखे सॾियो वेंदो आहे। जंहिंखे घणे खां घणा मज़हबी किताब यादि हुजनि, स्कूलनि में बि उहो सिलसिलो कुझु इन रीति ई आहे। उहा तालीम केतिरे क़दुरु सही तरीक़े सां ॾिनी वई, मुआशरे में असांजो रवैयो ऐं वहिंवार उन ते सवालिया निशान ज़रूरु लॻाए थो। ब्लूम नाले तालीमदान तालीम खे तरतीबवार हिसनि में विरायो आहे। उहे कुझु हिन रीति आहिनि: ॼाण हासिलु करणु, सम्झणु, सम्झियल ॻाल्हि खे इस्तेमालु करे सघणु, जाइज़ो वठणु, मुख़्तलिफ़ अंसरनि जुज़नि खे मिलाए का नई शइ ठाहिणु ऐं तज्ज़ियो करणु। जॾहिं इहे सभु शयूं हासिलु थींदियूं आहिनि त माण्हू आख़िरकार तख़लीक़ करे सघंदो। यानी ईअं सम्झे त तख़लीक़ जे मरहले ताईं पहुचण लाइ पुठियां सभु मरहला तय करणा हूंदा आहिनि ऐं तालीम जो मक़सदु बि इहो आहे त दुनिया खे बहितर ठाहिण लाइ नवनि खां नवां ऐं तख़लीक़ी तरीक़ा ॻोल्हजनि। जेके मुल्क तालीम में अॻियां वधिया आहिनि उन्हनि वटि तख़लीक़ जो अंसर तमामु घणो आहे। हाणे अचो त ॾिसूं त जहिड़े क़िस्म जी तालीम असांखे मिले थी उन मां असां तख़लीक़ खां केतिरो परे या वेझो आहियूं। मां तव्हांजे बारे में त नथो ॼाणा, पर पंहिंजी रिवायती तालीम जे ज़रिए मां पहिरें 2 मरहलनि ताईं पहुची सघियुसि। जाइज़ो वठणु, तज़ियो करणु, सम्झियल ॻाल्हि खे इस्तेमालु करणु या ॿी का ॻाल्हि शइ ठाहिणु तमामु घणो परे रहिया। तख़लीक़ करणु त वञे थी तमामु परे जी ॻाल्हि। इन तालीम सां त सिर्फ़ु तोता ई ठही सघनि था, पोइ के सुठा तोता ऐं के वरी ख़राबु तोता। सुठा तोता घणे अरसे ताईं घणो यादि रखंदा आहिनि ऐं आला दर्जे जा तोता तक़रीरी मुक़ाबलनि में सुठो परफॉर्म कंदा आहिनि, छो त उहे रटियल शइ या ॻाल्हि जज़्बाती तरीक़े सां चई सघंदा आहिनि। असांजे माण्हुनि जा मजमूई रवैया ऐं ख़ासि तौर ते तालीमी इदारनि मां पढ़ियल माण्हुनि जा रवैया असांजी तालीमी तौर तरीक़े ते तमामु वॾो सवालिया निशान छॾनि था। पोइ उन में का बि तहज़ुब जी ॻाल्हि नाहे त असां वटि पाणी सां कार हलाइण वारो हीरो हूंदो, सस्तो वेंटिलेटर ठाहिण वारे जी पंहिंजो ई हूंदो त झुमरियूं पाईंदासीं, या वरी को ग़रीब जे CSS करे वेंदो आहे, असां में जहिड़ो नओं रूह भरिजी वेंदो आहे। असांजे रवैयनि जे साइंसी बुनियादनि ते तहक़ीक़ जी ज़रूरत आहे त जीअं असां बुनियादी ख़राबी ते पहुची सघूं ऐं बहितरी तरफ़ वधूं। इहो बि ॾिसिजे त इहो किथे अहसास महरूमी जो नतीजो त न आहे। जॾहिं बि असांखे नक़ली साइंसदान, जाली दानिश्वर ऐं कूड़े तालीमदान खे ॾिसी करे हंबूशियूं हणूं था त रुॻो इन जे करे त हू साॻी ॿोली ॻाल्हाए थो जेका असां ॻाल्हायूं था। इहो असांजे पंहिंजे कम इल्मी या कम अक़ली या ग़लति तालीम जो सबबु आहे। असां पंहिंजी कम इल्मी ऐं कम अक़ली अहिड़नि तमामु घणनि रवैयनि में ॾेखारींदा रहंदा आहियूं। असां इहा ॻाल्हि साबित करण जा इलाही केतिरा बहाना ॻोल्हींदा रहंदा आहियूं त असां एतिरा घटि अक़ुल वारा या घटि ज़हनियत रखण वारा न आहियूं जेतिरो असांखे सम्झो वञे थो, या असां असल में जेतिरा आहियूं। अहिड़ी कोशिश सां को ख़ासि फ़र्क़ु पवे कोन थो।
कार पाणी सां हलंदी कोन ऐं सस्ता वेंटिलेटर मिलंदा कोन। नक़ली तालीमदान या दानिश्वर अञा ताईं कंहिं बहितरी तरफ़ वठी न आहिनि सघिया। सुठी तालीम जो सफ़र तमामु मुश्किल ऐं ॾुखियो पर नामुमकिन न आहे। अञा त इहो सफ़र ख़ैर सां शुरू ई न आहे थियो, पर जे हिकु क़दम बहितरी लाइ खणिबो त ॿियो बि ज़रूरु खणिबो। उमेद तव्हांखे आर्टिकल वणियो हूंदो। तव्हांजी वॾी महिरबानी।